अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं तांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, जो प्रोग्राम में मुल्क की ताज़ी सियासी सूरत हाल के हवाले से ॻाल्हि ॿोल कंदासीं। नज़र विझूं तो गुज़िरियल ॾींहं पार्लियामेंट में अदम एतमाद की जेका तहरीक हली उहा तमामु घणी डिघी थी वई। सुप्रीम कोर्ट के आर्डर मुताबिक़ 10 बजे जेका आहे वोटिंग थियणी हुई, 10 बजे इजलास तलब कयो वञिणो हो, उन खां पोइ वोटिंग थियणी। पर पीटीआई गवर्नमेंट ऐं पीटीआई जेका हुकूमती धुर हुई उन पारां डिले टैक्टिस यूज़ कंदे 12 बजे रात जो 12 बजे आख़िरकार उन्हनि खे वोटिंग कराइणी पई। नतीजे में जेको अदम एतमाद जी तहरीक जे हक़ में 174 वोट पिया ऐं इमरान खान साहब जेको आहे उहो उन अदम एतमाद जी तहरीक जे करे वज़ीर आज़म जे उहिदे तां हटी वियो। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों वज़ीर आज़म आहे जेको अदम एतमाद जी तहरीक खां पोइ पंहिंजे उहिदे तां हटायो वियो। जॾहिं इन खां पहिरीं जेके अदम एतमाद जी तहरीकूं आहियूं उनमें जेके वज़ीर आज़म आहिनि उहे कामयाबु थींदे नज़र आया। हिन भेरे हीअ जेका सियासी सूरत हाल आहे इहा कहिड़ी रीति रही ऐं जेका असां गुज़िरियल राति जेका प्रैक्टिस ॾिसी त ओचितो ई सुप्रीम कोर्ट एक्टिव थी वई। सुप्रीम कोर्ट में जज अची विया, ओचितो सुप्रीम कोर्ट जा दरवाज़ा खुली विया, गॾोगॾु इस्लामाबाद हाई कोर्ट बि खोली वई। ॿिए पासे वज़ीर आज़म अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान के ख़िलाफ़ जेको आहे दरख़्वास्त बि दाख़िल कई वई त उन नालो ECL में दाख़िल कयो वञे। हीअ जेका सॼी सियासी सूरत हाल आहे उहा कहिड़ी तरफ़ वञे पई। वज़ीर आज़म अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान साहब 3 साल 8 महीना जेका हुकूमत कई उन हुकूमत में छा ॾिनो वियो, छा वियो, छा वापरियो ऐं उन सां गॾोगॾु जेको प्रोग्राम में इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग जेका MQM सां जेको ठाह कयो आहे, जेका जहिड़े नमूने सां जेको ठाह साम्हूं आयो आहे कहिड़ी बुनियादनि ते आयो आहे ऐं उन जा कहिड़ा असर पइजी सघनि था। त असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे एडवोकेट यूसुफ लगारी साहब, माहिर कानूनदान आहिनि। उन सां गॾु मुश्ताक मीरानी साहब, सीनियर तजिया निगार आहिनि। साईं तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी। यूसुफ साहब, तव्हां खां शुरू कंदो, कीअं पिया ॾिसो सॼी सूरत हाल जेका मुल्क जी रही आहे? गुज़िरियल राति 2-3 बजे ताईं जेको आहे इजलास हलियो आहे, उन में जहिड़ी रीति हुकूमत जेका डिले टैक्टिस यूज़ कई उन खां पोइ आख़िरकार प्रेशर अचण खां पोइ जेको आहे इलेक्शन कराई वई ऐं अदम एतमाद जो जेको वोटिंग थी वई। माण्हुनि खे पंहिंजी सेल्फ रिस्पेक्ट हूंदी आहे, उनजो शायदि इमरान ख़ान खे पंहिंजो ख़्यालु न हो। इन हिसाब सां इहा अदम एतमाद जी तहरीक जेका कानून मुताबिक़ आर्टिकल 95 मुताबिक़ दाख़िल कई वई, उनखे कंहिं बि हालत में 3 ॾींहंनि जे अंदरि उन ते नोटिस करिणो, पोइ उनखे पेश करिणो, हफ़्ते अंदर में उनखे वोटिंग थियणी हुई। इन हिसाब सां हिनखे 21 तारीख़ ते थियणो हो, पर 21 जे बजाए हिन 25 तारीख़ ते पेश कई, छाकाणि त पंहिंजो ॿुधायूं OIC जी कॉन्फ्रेंस 25 खां पोइ वधि में वधि हिनखे 2 अप्रैल ताईं कंहिं बि हालत में 3 अप्रैल ताईं डिसाइड करिणो। लेकिन हिननि उनखे नज़रअंदाज करे ऐं उनखे अॻिते वधाए छॾियो। 3 अप्रैल आई त बि उन्हनि अॻिते वधाए छॾियो। त उन ते नेठि सुप्रीम कोर्ट खे पंहिंजो नोटिस वठिणो पियो ऐं जो हुन डिप्टी स्पीकर आयो ते अचण शर्त बिना कंहिं तकरीब ॿुधण जे, बिना कंहिं रीज़न ॾियण जे हुन चयो त हीअ गैर मुल्की साज़िश आहे। उन तहत हुनखे आर्टिकल 5A में उनखे 1 में रद्द करे छॾियो। उन ते सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो ऐं सुप्रीम कोर्ट ऑर्डर कयो त इहा तारीख़ उते जो उते मौजूदु सम्झी वेंदी ऐं अॼोको लास्ट ॾींहुं 7 सम्झो वेंदो। तंहिं करे 10 तारीख़ ते हिनखे कंहिं बि हालत में डिसाइड कयो वञे। पर उन हालत में जॾहिं 10 तारीख़ ते इहा डिसीड हली त गवर्नमेंट वॾा हुनखे इंगाइण जी कोशिशि कई ऐं कुझु कोई, पर जेसीं ताईं ॾिठण में आयो त मुख़्तलिफ़ ख़बरूं पिया आयूं, अलाए केतिरा अफ़वाह पियो थिया ऐं उन अफ़वाहनि जी गर्दिश में तव्हां ॾिठो हूंदो त 12:15 बजे डिप्टी स्पीकर ऐं स्पीकर ॿई इस्तीफ़ा ॾेई विया। उन खां पहिरीं जेको 2 चकर जेको आहे वज़ीर आज़म हाउस जा चकर बि लॻाया विया। उहो त अचण वञण जो जेको सिलसिलो रहियो, वज़ीर आज़म कॉल कयो, आया विया, वरी आया विया। उनखे खणी चइजे सलाह मसइलो हुजे, पर मसइलो ई नज़र ते आयो त उन्हनि खे ख़बर हुई त असां वटि वोट पूरा न आहिनि, हिन वटि वोट पूरा आहिनि, तंहिं करे कंहिं बि करे हिनखे ॿी तरीक़े सां नज़र पियो इहो आयो त इमरान ख़ान अॼोको ॾींहुं गुज़ारण ते चयो। उनजो सबबु हुओ त उन हिकिड़ी रिव्यू पिटीशन विधी हुई त इहो ऑर्डर वापसि वठे सुप्रीम कोर्ट, पर उहा अञा हली कान्हे। जेको इहो हिन जो अचणु वञो उन मां नज़र पियो आयो त हीउ पाण खे हिकिड़ो फाशिस्ट हुकुमरान जेको थींदो आहे या जेको कानून जी हुकुमरानी न मञे या पंहिंजी हठधर्मी ते रहे, उन हठधर्मी थियो। आख़िरकार उनखे 12 खां अॻु में अयाज़ सादिक जेको आहे त उनखे हलाए पूरो कयो ऐं काउंटिंग वरी बि वञी ॿिए ॾींहं ते थी
हा जेको बि सम्झो त हिकिड़ो ईअं सम्झ में अचे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्जी थी, पर छा कजे प्रोसीजर इहो हूंदो आहे काउंटिंग जो त पहिरीं 5 मिंट जेके आहिनि से डिबाइन घंटी वॼाइबी आहे, बेल वॼण खां पोइ मेंबर सभु ईंदा आहिनि, उन खां पोइ मेंबर पंहिंजूं सेवियूं करे काउंटर वेंदा आहिनि, पोइ 2 मिंट ॿिया डिबाइन खे वरी घंटी वॼाई वेंदी आहे, वरी हुन ते डिवीजन करे काउंटिंग थींदी आहे। तंहिंजे करे इहो तरीक़ो लाज़मी ॿेर ते थियो, उन तरीक़े में 174 वोटनि ते हिनखे वञिणो पइजी वियो। ऐं अॼु ईअं सम्झी करे मां ईअं चवां त हिकिड़ो पॉलिटिकल माण्हू जेको हूंदो आहे उन लाइ को मसइलो न आहे, या कुर्सी छॾणु कुर्सी वठणु, इहो अचणु वञणु हिकिड़ो सियासी अमल हूंदो आहे। कई नवाज़ शरीफ़ वियो आहे, बेनज़ीर साहिबा खे डिसमिस कयो वियो, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे डिसमिस कयो वियो, बलोचिस्तान जूं असेंबलियूं टोड़ी वियूं, सरहद जी असेंबली टोड़ी वईसीं। इहो हिकिड़ो पॉलिटिकल अमल आहे, हिन में थींदो रहंदो आहे। मूंखे सम्झ में नथी अचे त जा कहिड़ा अहिड़ा एडवाइज़र हुआ जेके नॉन पॉलिटिकल माण्हू हुआ जिन्हनि खे एडवाइज़ कयो जो एतिरी डिले थी, इहो न्याय ते ई ख़राबु शइ हुई। ऐं इन करे सुप्रीम कोर्ट बि खोली हुई रात जो, ऐं इस्लामाबाद बि हाई कोर्ट खोली वई। हा, उनजा 2 टे सबब आहिनि। कानूनी नुक़्ता निगाह खां आयो आहे त जेकॾहिं को अहिड़ो का ॻाल्हि थिए थी, को नोटिफिकेशन निकिरे थो या एडजमेंट जो थिए थो, हिकिड़ो त कंटेम्प्ट हुन में दाख़िल कजे सुप्रीम कोर्ट में, पर जेकॾहिं कंटेम्प्ट लाइ पहुची विया हुआ मुखालिफ़ धुर जा सभु पहुची विया हुआ। ऐं पर ॿियो हिन पासे त बेसिक जेको को बि ऑर्डर चैलेंज करिणो हूंदो आहे उहो इस्लामाबाद जी जुरिडिक्शन में अचे थो, तंहिं करे इस्लामाबाद हाई कोर्ट खे बि खोलायो वियो। उनखे 199 में जुरिडिक्शन हुई, त कहिड़े क़िस्म जो नोटिफिकेशन अचिणो तंहिंजी त ख़बर नथी पई पवे, पर अफ़वाह काफ़ी आहिनि। काफ़ी अफ़वाह त कुझु बि थी सघे थो। मीरान साहब, तव्हां की भेट सॼी सूरत हाल खे इन खां पहिरीं भला अहिड़ी का सूरत हाल जुड़ी आहे पाकिस्तान में, जेको सियासी जेका गुज़िरियल ॾींहुं जेका हंगामा आराई, जेको माण्हुनि में तजसुस ऐं जहिड़ी रीति जेका डिलेट टैक्टिस यूज़ कई वई? ॾिसो न, जा 2 पहलू आहिनि। अञा ताईं बि असां वटि हाइब्रिड सोकॉल्ड हाइब्रिड डेमोक्रेसी चयो, एस्टेब्लिशमेंट जे अंडर रियासत आहे, एस्टेब्लिशमेंट अंडर डेमोक्रेसी आहे, त उन वक़्तु त तव्हां ॾिसो प्राइम मिनिस्टर्स खे डिसमिस कयो वेंदो, गैर क़ानूनी कयो वेंदो सॼी तरह खां। हिन दफ़े पहिरियों दफ़ो जेको आर्मी चयो, एस्टेब्लिशमेंट चयो, जेका बि उन्हनि जा नाला आहिनि, उन्हनि चयो त भई असां सोकॉल्ड न्यूट्रल आहियूं, तंहिंजे करे आइन आहे, आइन जे मुताबिक़ तव्हां सभु कुझु कयो। ऐं जीअं यूसुफ साहिब चयो, पॉलिटिक्स में ॾिसो जेको आइन में 199 उन जी मौजूदगी आहे, त माना इहो हिकिड़ो नॉर्मल प्रोसेस आहे। जॾहिं नॉर्मल प्रोसेस आहे त उनखे नॉर्मली वठे। मिसाल तौरु 1973 में रिचर्ड निक्सन हुयो, उन ते वाटर गेट जो स्कैंडल जॾहिं बीठो त ऐं हुननि कांग्रेस चयो त असां तुंहिंजी इम्पीचमेंट कंदासीं, हुनखे पंहिंजो सेंस ऑफ ऑनर हुयो ऐं हुन पंहिंजी इस्तीफ़ा ॾेई छॾी। ऐं न सिर्फ़ु इस्तीफ़ा ॾिनी, पर को अहिड़ो बि दौरु हूंदो आहे जिते उहो जेको प्रेसिडेंट या जेको प्राइम मिनिस्टर आहे उहो वरी नए सिरे सां मैंडेट वठंदो आहे त भई हाणे इलेक्शन था कयूं ऐं मैंडेट था कयूं। तंहिंजे करे हिन सूरत हाल में बिल्कुलु न्यूट्रली स्पीकिंग जेको इमरान ख़ान न को स्टेट्समैनशिप जो इज़हार कयो, न को एज़ अ पॉलिटिशियन जो इज़हार कयो, न को हिकिड़ो इनलाइटेंड सोकॉल्ड सिटीज़न, माना कंहिं बि एंगल सां हिन जेका इहो बिहेवियर हो उहो सही कोन थियो। ऐं इन में जेके असां ईअं चऊं त जॾहिं आइन आहे, आइन जो सभु कुझु आहे, सुप्रीम कोर्ट आहे, इवन ग़लति फ़ैसिलो बि अस्यूम कयो, हुनजी नज़र में सुप्रीम कोर्ट ग़लति फ़ैसिलो कयो, उन जे बावजूदि बि हुनखे जेको आहे सो तस्लीम करणु घुरिजे आहे। उहो माना जेका डेमोक्रेसी आहे न स्ट्रेंथन थींदो आहे, भली हिकिड़े फ़र्द खे नुक़सानु पए, पर हिकिड़ो प्रेसिडेंट क़ाइमु थियो आहे ऐं उनखे क़बूल करिणो पवंदो आहे। वरी अॻिते वरी इलेक्शन थिए थी, उन में पंहिंजो करे थो, पर इहो बदकिस्मती सां इहो जेको प्रोसेस आहे उन में थींदो छा, वरी अॼु उन खां पोइ हिकिड़ो नओं क़िस्म जो को चरियो माण्हू ईंदो, उहो चवंदो भई न को मूंखे आइन जे एतिराम आहे, न को सुप्रीम कोर्ट जे वर्डिक्ट जो एतिराम आहे, वरी मां पंहिंजी दादागिरी कंदुमि, वरी मतां गोड़ थी पए। तंहिंजे करे सिंधी अंगे उन में फारसी में चवंदा आहिनि देर आहे दुरुस्त आहे, जेको थियो आइन जे अंदरि जेका आइनी तब्दीली आहे उनखे सभिनी खे वेलकम करणु। हिन में मां एड कंदो वञा साईं मिसाल ॾिनी निक्सन जी, हींअर ताज़ो मिसाल थियो आहे जो बाइडेन ऐं ट्रंप जी इलेक्शन।
हाँ एग्जैक्टली ट्रंप इनखे क़बूल नथे कयो ऐं कुझु बि हाल में ऐं जो जेको इलेक्शन जी सही करण वारी वोटिंग जी काउंटिंग ते सही करण लाइ उहो पेंस जो वाइस प्रेसिडेंट हो जो बाइडन जो हाँ एग्जैक्टली हाँ उन्हनि जो ट्रंप जो वाइस प्रेसिडेंट हो उन्हनि खे ट्रंप जी ॻाल्हि न मञी हुन चयो न कानून आहे वोटिंग थी आहे इलेक्शन कमीशन खे मञिणो आहे तंहिं हुन ते सही करे हुनखे क़बूल कयो तॾहिं वञो हिन खां अॻु में वाजपेयी जो अहिड़ो थियो आहे वाजपेयी बि ईअं छॾे वियो असां वटि बेनज़ीर जे ख़िलाफ़ु वोट न कोन थियो तॾहिं बि वठ पकड़ हुई के वोट हितां खजी विया के हुतां खजी विया उहे थियो उन खां अॻु में आया चंद्रीगढ़ जो हिते थियो आहे पाकिस्तान में इहे सभु ईअं ई थिया आहिनि त उनखे जेकॾहिं कानून जे अंदरि में रही करे का ॻाल्हि थिए थी त मुंहिंजे ख़्याल में उहा हिकिड़ी वधीक सुठी आहे अॻिते सियासत लाइ सुठी हुई पर हिन माण्हू शायदि हुनखे अच्छा इहो जेका रवायत आहे पाकिस्तान में त कंहिं बि वज़ीर आज़म हिन महिल ताईं जेके बि चूंडिजी आहिनि पंहिंजो मुदो पूरो न करे सघिया इन जे पोयां कहिड़ो कारण सम्झो सर हिन जे पोयां जेको आहे ॿ टे शयूं आहिनि हिकिड़ी शइ आहे त हीउ घण क़ौमी रियासत आहे फेडरेशन आहे ठीकु और फेडरेशन में तव्हां नेशनलिटी चओ या नेशन चओ मुख़्तलिफ़ नेशन आहिनि उनजा पंहिंजा प्रॉब्लम्स उहे सभई गॾिजी फेडरेशन में रहण था चाहिनि पर सेंटर में जेको पावर आहे सो एतिरो पावर आहे जेको फेडरेशन जे बजाए यूनिटरी गवर्नमेंट थो नज़र अचे सही मर्कज़ियत मज़बूत आहे तंहिंजे करे मुख़्तलिफ़ तबक़नि सां ॿी ॻाल्हि जेका आहे त हिते हुनखे पावर जेको मिले थो वज़ीर आज़म खे सो लिमिट जे अंदरि मिले थो ठीकु जेकॾहिं उन लिमिट खे उहो क्रॉस करे थो ऐं पावर ॾियण वारा जेके धुरियूं आहिनि उन्हनि जी लिमिट खे उहो क्रॉस करे थो त पोइ हलियो वञे थो उहो कानूनी तौर वञे या गैर कानूनी तौर ते वञे उनखे ऐं जमहूरियत ईअं तॾहिं कदु वधाईंदी आहे जॾहिं आहिस्ते आहिस्ते पेर खणी हलंदी रहे 3, 4, 5 इलेक्शनूं थियनि त पोइ जमहूरियत छा अञा ताईं इन जो जेको असांजे मुल्क में जेके चूंडिजी अचनि था नुमाइंदा जीअं वज़ीर आज़म जे लाइ उन्हनि खे अञा त इहा सम्झ में न अची सघी आहे त कहिड़ी रीति हली सघिणो आहे उहो अध में ई जेको आहे टेम्पो लूज़ करे था वञनि लूज़ बि करे था वञनि कॾहिं कॾहिं मजबूरी अहिड़ी थिए थी मालिक खे नाराज़ करिणो पइजी थो वञे कॾहिं ग़लती मां कॾहिं इरादतन बि थिए थो ठीकु ॾिसो न काफ़ी हदनि जा अहिड़ा मिसाल आहिनि जिन खे माण्हू ॾेई सघिजे थो त हिननि सभिनी सभु एॾा बेवकूफ़ वज़ीर आज़म कोन हुआ को त चङो माण्हू सही पर सभई डिसमिस थिया सभु डिसमिस थिया ब्रेक वठी ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे वठंदो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम मंज़र पस मंज़र में नई जेका ताज़ी सूरत हाल सियासी सूरत हाल जुड़ी आहे उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे मीरानी साहब जेका ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि कई यूसुफ साहब उन ई साॻियूं ॻाल्हि खे तव्हां कंटिन्यू कजो त छा था सम्झो त छो अहिड़ियूं कहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके जमहूरियत खे अॻियां हलणु नथियूं ॾियनि जीअं हीउ साॻियो ख़ान साहब वारो जेको मामिलो थियो त हिकिड़े पासे ख़ान साहब जी अना हुई त ॿिए पासे मुल्क जी जमहूरियत ऐं आइन दाव ते लॻल हो इहो राइट फ्रॉम 14 अगस्त 1947 खां आहे माना पाकिस्तान जो वजूदु एज़ अ फेडरेशन थियो वफ़ाक़ थियो ऐं वफ़ाक़ जी जेका फ़िलासफ़ी हुई 1940 जी रेज़ोल्यूशन जंहिंमें इहो चयो वियो आहे जेको अञा ताईं वैलिड आहे त भई जेके बि अकायूं उन में शामिलु थींदियूं उहे सावेन ऐं अटानामस थींदियूं सावेन माना वर्चुअली आज़ादी आहे पर लार्जर प्लेटफॉर्म में लार्जर हुकूमत ठाहिण लाइ चयो त भई ठीकु आहे असां गॾिजी कमु कंदासीं डे 1 ऐं उन खां पोइ जेको मिलिट्री पावर हो इम्बेलेंस हो मिसाल तौरु हिते हिन वक़्तु या इवन जॾहिं हुयो बांग्लादेश ईस्ट पाकिस्तान त 70% खां वधीक पंजाब जी आर्मी हुई त जेको पावर हुओ टिल्ट पंजाब ॾे थी वियो ऐं उन में बिज़ाते ख़ुदि जेको सिविलियन जे मुक़ाबले में उहो जेको इंस्टीट्यूशन उहो मज़बूत थी वियो ऐं पोइ इन में वरी कंटेक्स्ट विया त उन में कोल्ड वार हुई अमेरिका जी ऐं सोवियत यूनियन फार्मर जेको हाणे रशिया आहे तंहिंजे करे उहो कोल्ड वार में पाकिस्तान सां शामिलु थियो सीटो सेंटो उन जो मेंबर थियो तंहिंजे करे इंटरनल ऐं एक्सटर्नल जेके बि ताक़तूं हुयूं या फोर्सिस हुया जेके धुरियूं हुयूं उन्हनि पाकिस्तान खे इजाज़त ई न ॾिनी त को हू जमहूरियत थिए पर इन सां गॾोगॾु तव्हांखे मां एग्ज़ाम्पल ॿुधायां त जापान हो जापान ते बि क़ाबिज़ थियूं अमेरिकन फ़ौजूं जनरल मैक आर्थर पाण अमेरिकन जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन ॾिनो उन जे मुक़ाबले में उते जमहूरियत हली अॼु ॾिसो जापान किथे आहे
तव्हांखे ॾिसो त हीउ साउथ कोरिया आहे, उन में बि जेको अमेरिकन जेको आहे सो अची अलाइड फोर्सिस उनखे आइन ॾिनो ऐं अॼु जेको साउथ कोरिया किथे आहे, तंहिंजे करे पर्टिकुलर हिन असांजे खिते में पाकिस्तान में अनफॉर्चुनेटली इहो न थियो जेको तव्हां था चओ। सही। ॿी जेका पॉइंट जेका इम्पॉर्टेंट आहे न त छो उन्हनि मुदो पूरो न कयो, हाणे जॾहिं ईंदी हुई सिलेक्टेड गवर्नमेंट, सही, हाणे जीअं यूसुफ साहब अचो पावर को ॿिए खे थो ॾे, जॾहिं पावर मूंखे को ॿियो ॾींदो कहिड़े वक़्त में नाराज़ थी सघे थो, सही, या जेकॾहिं मां हुनजा मुफ़ाद पूरो नथा करे चवंदा हाणे तूं घर वञ, छो जो पावर त असां तव्हांखे ॾिनो। मतलब इन मक़सद आहे त पाकिस्तान ठहण खां पोइ जेके बि गवर्नमेंट्स आयूं आहिनि उहे ॿिए जे रहमो करम ते आहिनि। एग्ज़ैक्टली न, तव्हांखे जंहिं हिस्ट्री ॿुधाई न सॼो। अच्छा, ॿियो यूसुफ साहब, जहिड़ी रीति ही जेका कल्ह वारी जेका प्रैक्टिस थी, इहो अहिड़ा मिसाल जेके आहिनि पाकिस्तान जी तारीख़ में आहिनि पहिरियों त पहिरीं बि अहिड़े क़िस्म जा थियनि। हाणे छा थो लॻे जेका आइन जी हिन दफ़ो जेको सुप्रीम कोर्ट मुदाख़लत कई ऐं उनखां पोइ जेको आहे जहिड़ी रीति ख़ान साहब जी ख़्वाहिश हुई त आइन खे जी पामाली, ऐं जॾहिं आइन जी हाणे बालादस्ती आहे त हिन वक़्तु हाणे कंडीशन कीअं था ॾिसो? सर मां त हिन हींअर जेका कंडीशन आहे त उनखां बि ख़राबु थींदी जेका कल्ह जेका हुई, उनजो सबबु मां तव्हांखे ॿुधायां। इमरान ख़ान खे 156 मेंबर आहिनि पंहिंजा, ठीकु, क़ौमी असेंबली में, ऐं बाक़ी जेके मेंबर्स आहिनि 174 हिननि जेके गॾु कया आहिनि, तंहिंमें अलाए केतिरियूं पार्टियूं थी गॾु थियूं आहिनि। उहो जेकॾहिं शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म थिए थो त 100-150 मेंबर जिन में अची गोड़ कंदा ऐं को रेज़ोल्यूशन बि ॾींदा, हिन में 150 मेंबर गॾु बि कोन करे सघंदा, रोज़ रोज़ ईअं त होटल में वाड़ियो कोन वेठा हूंदा जीअं कल्ह विया थियो आहे। त हीअ को बि बिल पास करे कोन सघंदा, को मुंहिंजी नज़र में रेज़ोल्यूशन नथो जेको पास करे सघंदा। ॿी ॻाल्हि जेका नज़र थी अचे त जेकॾहिं चऊं पिया हुन, पर ईअं न आहे, शाह मोहम्मद कुरैशी ते इलेक्शन विड़े पियो, विड़नि पिया, पर हुन चयो पिया फवाद चयो पिया असीं सभई शेख रशीद चयो पिया असां इस्तीफ़ा ॾियनि, जे इस्तीफ़ा ॾियनि था त सिंध लाइ निहायती वरी ख़तरनाक सूरत हाल थींदी, छाकाणि त 14 सीटूं जेके आहिनि से PTI खटियूं MQM खां, उहे वरी MQM वटि वेंदियूं, जेको MQM वधीक ताक़तवर थींदी ऐं सिंध में वधीक पावरफुल थींदी ऐं सुठियूं सीटूं खणींदी। ॿी ॻाल्हि जी, टी ॻाल्हि जेका अचे थी त असां सां त हे मड़ी डठी त फतेह फ़कीर जी डठी, पर तव्हां ॾिसंदो त पीपल्स पार्टी मेन किरदारु अदा कयो हिनखे कढण जो। हाणे सुवालु आहे त प्रेसिडेंट अञा बि जेको आहे सो आहे हुनजो इमरान ख़ान PTI। हाणे प्रेसिडेंट जेको आहे उहो हिनजी दाल थियो वेठो आहे, केतिरनि ऑर्डर ते सही कंदो न कंदो, केतिरियूं हिंड्रेंस विझे थो, कहिड़ा ऑर्डर करे सघे थो, ऐं तंहिंखां पोइ सुप्रीम कमांडर इन चीफ जा पावर हुन वटि आहिनि, हुनखे मंज़ूरु करे न करे 2 नाला मोकिलिया वेंदा, हुन मां कहिड़ो क़बूल करे थो, त अञा उहो पावरफुल आहे। ऐं चए थो त प्रेसिडेंट खे कॾहिं कोन था सघनि, छो इहा हिन ग़लती कई डिप्टी स्पीकर जी, जेकॾहिं इन्हनि खे न कढनि हा त इन्हनि जे ख़िलाफ़ु वोट नो कॉन्फिडेंस मुश्किल हो वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु थी वञे हा, पर ॿिया सभु हिननि ते कोन अचनि हा, हुन असद कसर जा ज़ाती वास्ता आहिनि। हा, त इहो थियो। पर हाणे जेको आहे जेकॾहिं प्रेसिडेंट खे कीअं कढे, प्रेसिडेंट खे आर्टिकल 47 में कढण जे लाइ इम्पीचमेंट हूंदी आहे, जेको साईं ॿुधायो, प्रेसिडेंट या इस्तीफ़ा ॾिए या चरियो हुजे, चरियो थी वियो हुजे, ज़हनी तवाज़ुन खे विञाए वेठो हुजे, या आइन जी का ख़िलाफ़ वर्ज़ी कई हुजे, या अहिड़ा के कानून नाफ़िज़ कया हुजनि जेके आइन जे ख़िलाफ़ु हुजनि, त उनजे ख़िलाफ़ु 2 हाउस आहिनि, सेनेट ऐं क़ौमी असेंबली। इन्हनि जा अधु मेंबर माना 341 वरी बि 172-171 वोट खपनि, जॾहिं प्रेसिडेंट जे ख़िलाफ़ु उहा करारदाद पेश थींदी। उहा करारदाद जेकॾहिं सेनेट जे अधु मेंबर पेश था कनि त सेनेट जो चेयरमैन उन ॾींहुं फौरन स्पीकर लाइ मोकिलींदो ऐं स्पीकर 3 ॾींहंनि जे अंदरि मुश्तरका इजलास लाइ उनजी नोटिस ॾींदो प्रेसिडेंट खे। सदर साहिबु हिन जो वेठो आहे इमरान ख़ान साहिब जो, उनखे कढण लाइ तव्हां ॾुखियो थींदो, छाकाणि पोइ जॾहिं हाउस ॿई हाउस गॾिबा जॉइंट सेशन ॾींदो, उनमें 2 भाङे 2 खपे, तॾहिं अक्सर तहिड़ी भला प्रेसिडेंट हिन खां वञणु मुश्किल आहे। तंहिं करे मौलाना फज़ल रहमान जो प्रेसिडेंट थियणु ख़्वाहिश उहा पूरी कोन थी थिए। बाक़ी ॿी सियासी सूरत हाल जेका थिए थी उनमें सही सिधी ॻाल्हि बीठी आहे त पीपल्स पार्टी गेन कंदी, जेके अॻे सरहद में कोन विढ़नि ॾिनी वई इलेक्शन, पंजाब में इलेक्शन कोन विढ़नि ॾिनी, बलोचिस्तान में इलेक्शन कोन विढ़नि ॾिनी, उनमें हू सीटूं खणंदी ऐं बलोचिस्तान मां हुन ईंदी।
हिकिड़ी जेका हींअर 56 सीटनि ते बीठी आहे सा थी सघे थो अॻिते वधी वञी कुझु 70-80 ते वञी बीहे। अच्छा अच्छा पीपल्स पार्टी जी ॻाल्हि पिया कयूं पाण त मुश्ताक मीरानी साहिबु तव्हां ॿुधाइजो त हीउ जेको छा थियो आहे जंहिं तहत पाकिस्तान पीपल्स पार्टी या नून लीग जेको लिखत में हिकिड़ो मुआइदो कयो MQM सां उनखे कीअं था ॾिसो? ॾाढी तशवीश सिंध जे माण्हुनि में छाइजी वई आहे। हुननि जेका ब्लैकमेल कई आहे नून लीग खे बि उन्हनि खे पीपल्स पार्टीअ खे गैर आइनी बि आहे, गैर इख़लाक़ी पॉलिटिकल एथिक्स जे बि ख़िलाफ़ु आहे। तव्हांखे मिसाल नून लीग जो ॻाल्हि कया त चई एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स वधीक पाकिस्तान में हुजनि। जॾहिं सभिनी ख़बर आहे त हीअ वफ़ाक़ आहे ऐं वफ़ाक़ में जेको आहे फेडरेटिंग यूनिट्स हूंदा आहिनि। इन जो मक़सदु आहे त तसवर कयो त माना असां फेडरेटिंग खे कन्वर्ट करे तव्हां यूनिटी गवर्नमेंट ठाहियो, पोइ डिवीज़न वाइज़ को तव्हां एडमिनिस्ट्रेटिव यूनिट ठाहियो। उन खां पोइ वरी MQM जेको पीपल्स पार्टीअ ग़लति कयो आहे, तमामु ग़लति कयो आहे त भई हिते यूसुफ साहब हुनखे ॿुधायो त हिते का पाकिस्तान में फेडरेटिंग यूनिट्स ऐं सिटीज़न्स आहिनि, विच ते को आहे ई कोन। या त हक़ फेडरेटिंग यूनिट्स जा आहिनि या हक़ आहिनि जेके आम माण्हू सिटीज़न्स जा। पर उन में अर्बन ऐं रूरल हाउकम जेके इन जो मक़सदु आहे त हे हिकिड़ो सिंध हिकिड़ो केक आहे, उनखे पीपल्स पार्टी चए थी त भई 60% असां खणंदासीं, 40% तव्हां खणंदव ऐं पाण में भत करे विरहाईंदासीं। इहो बिल्कुलु ग़लति आहे। हुन में जेके तव्हां इहो उन जेके आर्टिकल्स जेको पॉइंट्स ॾिसो एॾा ख़तरनाक आहिनि, एॾा ख़तरनाक आहिनि जो तस्वुर खां मिना आहे। माना वर्चुअली ऐं माना सिंध खे तव्हां अधु था जहिड़ी रीति ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जेका तकरीर कई फौरन अची इम्पैक्ट केॾो ख़तरनाक। अच्छा न अञा थोरो ॿुधाए वरी मिसाल तौरु वरी नून लीग खे असां जेको ऐड कयूं त उहो इहो आहे त नालो सिंध जो हूंदो, भई कराची जेका आहे सा डायरेक्ट जेको वफ़ाक़ उनखे कंट्रोल कंदो। ठीकु ऐं जेको असां एनालिसिस था कयूं जेके बि पॉलिटिक्स आहिनि, हिकिड़े माण्हू जो ड्राफ्ट थियल आहे त नून लीग सां कहिड़ो कजे, पीपल्स पार्टी सां कहिड़ो कजे ऐं अल्टीमेटली जेकॾहिं वफ़ा इहो सूबो नथो ठहे त असांजो जेको यूनिट आहे उहो ॼण इंडिपेंडेंट हूंदो, ॼण प्रोविंस जी हुन जेको मिसाल जे तौरु कराचीअ खे जेको तव्हां ॾियो ही पंहिंजा डेवलपमेंट फंड्स उहो डायरेक्ट अचनि, माना प्रोविंस जो को हिसो न आहे। जॾहिं त आइन में फेडरेटिंग यूनिट्स में जेका ही पंहिंजो लोकल बॉडीज़ आहे उनजे अंडर आहे ऐं ॿियो लोकल बॉडीज़ में चवनि था त इहो जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन खे उन में प्रोटेक्शन हुजे। इन जो मक़सदु आहे सुभाणे जेकॾहिं हालतूं हेठि मथे थी थियनि या सिंध जो या पंजाब जो या कंहिंजो फेडरेटिंग यूनिट चए थो त असां थोरो उन में चेंज था आणियूं त न बाबा हाणे इहो थी वियो। तंहिंजे करे 3rd ईयर में तमामु इहे ॿई ख़तरनाक आहिनि ऐं सिंध जो माण्हू उनखे क़बूल बि न कंदो ऐं इन ई ते ई अॻिते हली सिंध जी जेका नेशनल मूवमेंट जेका आहे कमु कंदी। मां ॾिसां थो मां इहो चवां थो त हिन जा मुतालबा सिर्फ़ु हिकिड़ो जेको आहे डिप्टी कमिश्नर या लोकल गवर्नमेंट जे सेक्रेटरी ताईं आहिनि। हिन का मुतालबनि में हिन जी उहो पूरो करे सघे थो। हीअ वॾियूं ॻाल्हियूं करण जूं जेके सूबनि ठाहिण जूं इहे करण जूं इहे नफ़रत जे बुनियाद ते छाकाणि 7 तारीख़ जी आया त हाशिम रज़ा, काज़िम रज़ा, IG, चीफ सेक्रेटरी सभु हिननि जा, उन खां पोइ यकदमि जेको आहे लियाकत अली सेंटर में खणी वियो कराची खे, सिंध जे केप राउंड सेंटर में न रही। उन खां पोइ 7 तारीख़ खां पोइ जॾहिं वियो लियाकत अली वियो त यकदमि वञणु ठही वियो सेंटर जो। वञणु ठहण खां पोइ त असांजो इक़्तिदार जेको थोरो घणो हिते बजाओ लाहौर हलियो वियो। लाहौर पोइ इस्लामाबाद जेका गादी वई उन खां पोइ कराची असांखे वापसि मिली। जॾहिं गादी जो इस्लामाबाद वियो त कराची असांखे वापसि मिली आई। त उन वक़्तु बि असीं आयासीं त भुटो साहिबु आयो ऐं भुटे साहिब जे अचण सां जेका भुटे साहिब सां हशर कयो उन खां पोइ जौल कयो त हिननि खे पंहिंजी इहा ठाराई MQM इहे ठाराए हिननि खे तदो करे ऐं बिल्कुलु हिननि खे उन खां अॻु में तव्हां ॾिसो त कमिश्नर हिन खां मुहाजिर पठान महाज नवाब मुज़फ़र जो महाज इहे सभु हिननि खां ठाराईंदा रहिया। हाणे सुवाल इहो आहे त इनखे रोके कीअं सघिजे थो? इनखे रोके इहो सघिजे थो त हिकिड़ी वॾी ख़ुशकिस्मती बि आहे त इन में डिवीजन ऑफ पावर थियल आहे अरड़ी अमेंडमेंट में। उन अरड़ी अमेंडमेंट में नाणो जेको आहे फाइनेंस 7 उन में 7 फाइनेंस अवार्ड जेको ॾिनो ज़रदारी साहिबु उहो तमामु कमाल जो आहे। वॾो हिकिड़ो असां ते महिरबानी आहे सूबनि ते त उहो सिधो डायरेक्ट सूबे वटि वेंदो ऐं सूबो जी विरासत कंदो त केतिरो कराची खे मिले, केतिरो मिरपुवास मिले, केतिरो हैदराबाद मिले। हुन में हिकिड़ी बि जेका ख़राबु ॻाल्हि जेका था कनि जंहिंमें
मां एडवोकेट जी हैसियत सां मुखालत कई ऐं अरबाब रहीम जी समरी बि मुखालत थियल आहे पंहिंजे उहा आहे लोकल पुलिस जीअं चवंदा जी शेरिफ खे पुलिस मिलियल आहे तीअं असांखे मिलियल हुजे कराची में पुलिस असांजी कराची जा पुलिस उनमें वसीम ख़ान चयो त ॿाहिरि जा कराची जे ॿाहिरि जा आहिनि तंहिं करे कंट्रोल नथा करे सघनि सुवाल इहो त भई हाणे त कराची जे लाइ तव्हां रखो था त कराची जो मिसाल रखो पर लोकल पुलिस उहा क्राउड सेंटर में हुअणु खपे या न हुअणु खपे उहो फ़ैसिलो करणो आहे जेकॾहिं लोकल पुलिस कराची में ॾिजे थी त MQM जे हवाले थी वेंदी ऐं तबाही थींदी पर अञा बि जेकॾहिं हिनखे ॾिसिजे त जेकॾहिं सिंध सूबो पंहिंजो पाण खे सिंधी पीपुल्स पार्टी सिंधियुनि वटि ॾिजाए थी त कराची में जेके 7 ज़िला आहिनि उन जूं डिलिमिटेशन करे सही त MQM सिर्फ़ु सेंटर ईस्ट में ऐं सेंटर में कंहिं अची सघे थी भई का म्यूनिसिपैलिटी वटि न आहे 35% पासो कराची जो त उहो ई कंटोनमेंट आहे 18 कंटोनमेंट कराची बाक़ी जेको इलाइक़ो बचे थो तंहिंमें मलीर सिंधी माण्हू खणी सघनि था साउथ में बि अची सघे थो पंजाबी सिंधी घणा आहिनि इन हिसाब सां जेकॾहिं क्या माड़ी थियो त असीं अचूं था त अहिड़े तरह सां पठाण जो बि थिए त हरू भरू MQM जेको आहे सो ख़ाम खां पंहिंजा इहे चंद फर्ज़ जेके आहिनि से कनि था बाक़ी मुआदो निहायत ई ग़लति आहे छाकाणि कॾहिं बि मुआदनि ते पार्टियुनि जे मुआदनि ते कानून न ठहंदा आहिनि आइन न ठहंदो आहे न को इहे हमेशह अवाम जी मैंडेट ते ठहंदा आहिनि अवाम जी ॻाल्हि ते थींदा आहिनि तंहिं करे एतिरो जेको आहे सो ज़रदारी साहिब खे या पीपुल्स पार्टी खे न करणु खपे हा ऐं न की नवाज़ शरीफ़ करणु उहो इहा ई ॻाल्हि पई कई सवेर हींअर सदर हिन वटि कोन ई रहंदो पर ही थोरी ॾींहंनि खां पोइ जे इस्तीफ़ादारी हिन ते MQM में भई इलेक्शनूं थींदियूं या 6 महीननि खां पोइ इलेक्शनूं थींदियूं त पीपुल्स पार्टी पंहिंजा कैंडिडेट सीटनि जा घुरंदी नवाज़ शरीफ़ चवंदी हीअ मुंहिंजियूं सीटूं आहिनि इहे जहिड़ो थींदो ही आम्हूं साम्हूं थींदा इहे एतिरो हली कोन सघंदा वरी असुल मालिक अची चवंदा बाबा हलो त हलो असांजो वारो आहे ठीकु आहे ब्रेक वठी वठूं नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ताज़ी सियासी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे साईं ब्रेक खां पहिरीं जेका यूसुफ साहब ॻाल्हि कई त इहो सिलसिलो हली कोन सघंदो जहिड़ी रीति असीं ॻाल्हि कयूं पिया त तमामु घणो गम ऐं गुस्से जी लहर छाइल आहे सॼे सिंध में सिंधिया माण्हू इन शइ खे जेको मुआदे जी सूरत में साम्हूं आई आहे ऐं ख़ासि तौर ते वरी MQM जो जेको नरेशन साम्हूं अचे पियो उन ते बि तमामु घणो न सिर्फ़ु परेशान आहिनि कावड़ में बि आहिनि हिकिड़े पासे ॾांहुं इमरान ख़ान जी जेका मुखालफ़त कयो आइन उन जॻह ते ज़ुल्म न आहे इहो सिंध जे माण्हुनि सां त जेके एग्रीमेंट कयो उहो गैर आइनी हिन पीपल्स पार्टी नवाज़ लीग उन खां पोइ साईं इहो बाप वारो जेको ख़ालिद मंगसी उन खां मौलाना फज़ल रहमान ऐं इहो मेंगल साहिबु उहे 24 कलाक था चवनि त आइन कानून जी हुकुमरानी आहिनि वरी जॾहिं सिंध जी ॻाल्हि अचे थी त उते चवनि था त न इहो माना सिंध जुदा करे ऐं केक वांगुरु विरायो बिल्कुलु असांखे मुखालफ़त करण जी त इन जो मक़सदु आहे त इहो त तव्हांजो तज़ाद आहे इन जो मक़सदु आहे त तव्हां बाक़ी 3 सूबनि जे लाइ त आइन आहे बाक़ी सिंध लाइ सिंध जो आइन कोन्हे ऐं वेरी यकीनन सिंध जो माण्हू हाणे क़बूल कोन कंदो इन शइ खे त मिसाल मैंडेट आहे पीपल्स पार्टी खे त पंहिंजी मर्ज़ी ॿियो तव्हांखे ॿुधायां मैंडेट ऐं लाइसेंस में फ़र्क़ु आहे सही मैंडेट आहे ई कॉन्स्टिट्यूशन आइन जे लाइ आइन जेके लाइसेंस ॾियो त जीअं वणेव तव्हां सिंध में केक ठाहियो तंहिंजे करे अच्छा यूसुफ साहब तव्हां इहो ॿुधायो त हीअ जहिड़ी तरीक़े सां मुखालफ़त साम्हूं आई आहे मुख़्तलिफ़ क़ौम परस्तनि पारां या जेके आम माण्हू आहिनि सिविल सोसाइटी पारां हिकिड़े क़िस्म जो आवाज़ु उथारे पियो वञे त पाकिस्तान पीपल्स पार्टी बदनीयती कई आहे त अगरि इहा जे अहिड़े क़िस्म जो को मुआदो थियो आहे या वरी का MQM खे हथी वठाई पई वञे त सिंध जे माण्हुनि जो केतिरो नुक़सानु थींदो ॾिसो न सिंध जो माण्हू ऑर्गनाइज़ न आहे सिंध में जेको सिंध जी सियासत करां MQM जी सियासत में फ़र्क़ु आहे सिंध में नेशनल्स जेके आहिनि उन वटि हिकिड़ी यूनियन काउंसिल पंहिंजी कान्हे जेके बि यूनियन काउंसिलूं आहिनि उहो एकड़ इहे खणी चयो सिंध एकड़ ते वॾेरे जो कब्ज़ो आहे जागीरदार जो कब्ज़ो आहे फ्यूडल सिस्टम आहे सिंध जी ॿाहिरि में उते का सूबेदार जमादार वॾेरो SP पुलिस ऐं ॿिए पासे शहरनि में जेको आहे त उते जेको तव्हां ॾिसंदो
त सरमाएदार खां सरमाएदार जेको आहे तो MQM जे माण्हू खे भथो ॾियण तयारु आहे, छाकाणि त उते अवामी सतह ते माण्हुनि जी राय गोड़ घमसान वोट ॾियणु अचणु वञणु उहे पंहिंजी मर्ज़ी सां अचनि था जंहिंजे पास, त उन में फ़र्क़ु आहे सियासत में। तंहिं करे हिते माण्हुनि खे खपे त इन सियासत करण सां इहो फ़र्क़ु ज़रूरु पवंदो त क़ौम पर जेके आहिनि से कुझु मुतहद थींदा ऐं सिंधी माण्हू पीपुल्स पार्टी खां इहो सुवालु कंदो त छा तव्हां असांखे विकोरो करे आया आहियो या असांजी हिफ़ाज़त करियो था। इहा वॾी ॻाल्हि आहे जो अरिड़हीं अमेंडमेंट जो उधड़ करे मुंहिंजे ख़्याल में अरिड़हीं अमेंडमेंट जेकॾहिं बलोच सरहद वारा न हुजनि हा त असांखे इहो बि अरिड़हीं अमेंडमेंट एॾी कान मिले हा। उन हूंदे काफ़ी हद मुंहिंजे ख़्याल में सिंधी माण्हुनि खे मुतहद थियणु खपे ऐं पंहिंजे क़ौम परस्तनि खे मदद करणु खपे, पर क़ौम परस्तनि ऐं सिविल सोसाइटी उनखे खपे त मुतहद थी हिकिड़े तरीक़े सां अवाम में वञनि, मासिस में वञनि। रुगो सेमिनार्स करणु या TV ते इंटरव्यू ॾियण सां अवाम ते न पुॼी सघंदो। अवाम तां पुॼण लाइ मैंडेट आहे अॼुकल्ह सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे। उन खां पोइ तव्हांजी सिविल सोसाइटी उनजो बि को हिकिड़ो गॾियल स्टेट हुअणु खपे। हिते 15 सिविल सोसाइटियूं हैदराबाद में पूरी रुगो शहर पाण हिकिड़े हुन ते कोन्हनि। अच्छा, पाण जेका ॻाल्हि कयूं पिया आहिनि सॼी सूरत हाल में अगरि असां ॾिसूं त MQM बि पंहिंजो जेको मोराल विञाए वेठी आहे पंहिंजे जेके हुन में, छो जो जेके सोशल मीडिया ते मीम्स ठहनि थियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू हुन ते रिएक्ट कनि पिया, MQM खे जेका हुनजी क़यादत आहे उनखे बि तमामु घणो तंज़ जो निशानो बणायो आहे। त हींअर MQM खे उहा साॻुणी जेका जीअं साईं ॻाल्हि कई त भई 14 सीटूं अगरि हुयूं हुननि जूं त छा उहा मोट मिलंदी MQM खां? यूसुफ साहिब जी ॻाल्हि खे असां हीअं था कंटिन्यू कयूं, जॾहिं सभु पाकिस्तान आइन छा आहे बुनियादी तौर हिकिड़ो कानून जो फ्रेमवर्क आहे जंहिंमें सभिनी उन जे अंदरि ताबे था अचनि। इवन असांजी जेका ज़ाती ज़िंदगी बि ताबे थी थिए, मिसाल तौर मां गाॾी ग़लति रस्ते ते वठी हलंदुमि मूंखे ॾंढ थो पए त उहो बि अल्टीमेटली आइन जे तहत आहे। पोइ ईअं न त उहो ट्रैफिक जो सिपाही चवंदो भई तोखे 5 रुपया ॾंढ था हणो। ऑलमोस्ट सॼी दुनिया जे सिविलाइज़ में हर शइ अंडर ताबे आहे। हाणे जॾहिं 18th अमेंडमेंट बि आहे, आइन बि लॻो था त MQM कीअं बदमाशी कंदी आहे, MQM जेका कीअं गैर कानूनी कमु कंदी। मां उनखे हीअं थो रिपीट कयां, जेको बि हाणे कमु कंदी, मिसाल जे तौर साईं 40% अर्बन एरिया खे ॾियो ऐं 60% रूरल एरिया खे। हाणे जेको जिते उर्दू स्पीकिंग आहे उनजी अर्बन में सिर्फ़ु 35% जेको आहे सो पॉपुलेशन अर्बन एरिया में, टोटल सिंध में सिर्फ़ु 17% आहे। ऐं तव्हां ॿी ॻाल्हि आहे त पार्टीअ जो मैंडेट कोन्हे, थोरी आहे त हिकिड़ी आबादीअ ते उनजो आहे। सुभाणे मिसाल जे तौर सांगड़ में GDA पीर पागारे वारा सीटूं था खणनि, बाबा उहे चवनि था हाणे असां सां बि जुदा मुआदो कयो। हर हिकु महर वेठा आहिनि उन्हनि जे 2 3 जेके त ज़िलनि में जेकॾहिं उन्हनि जो को सीटूं ईंदो बाबा महरनि खां जेको जुदा कयो। साईं कंबर ऐं लाड़काणे में हिकिड़ी ॿी धुर वेठी आहे उन सां कयो। ही त माना त तव्हां सॼी सिंधी सोसाइटीअ खे तव्हां बिल्कुलु डिस्ट्रॉय था करे छॾियो न। पोइ मां यूसुफ साहिबु गॾिजी विया हूंदा बाबा लाड़ जूं असां था सीटूं वठूं, असां था वरी मुआदो कयो। हर एंगल खां इहा ग़लति आहे। हा बिल्कुलु, जेकॾहिं अर्बन में रहे थो या रूरल में थो रहे, उहो आइन मुताबिक़ पंहिंजो हक़ मञाए सघे। त तव्हां ॾिसो त MQM में धड़ा आहिनि, उहे पंहिंजा पाण मुखालिफ़ आहिनि। फारूक सत्तार पंहिंजो दड़ो कयो आहे, आमिर ख़ान पंहिंजो दड़ो आहे, मुस्तफ़ा कमाल जो पंहिंजो आहे, लंडन MQM पंहिंजी आहे। ऐं एस्टेब्लिशमेंट हिननि खे गॾिजण कोशिशि करे न ॾींदी ऐं हिननि खे उहो साॻियो मौक़ो न ॾींदी त कलाशकोफ खणी वोट कराइनि, जेको नवाज़ शरीफ़ ऐं पीपुल्स पार्टी सां शायदि अंदरूनी मुआदो इहो बि हूंदो, तंहिंमें शक न आहे त बि को कोन्हे। उहो मुंहिंजे ख़्याल में न थी सघंदो हाणे। तंहिं करे वोट जेकॾहिं सही अॻे इहो हूंदो हो त हैदराबाद मां वोट ॾेई वरी वरी कराची में ॾींदा हुआ, मीरपुर में ॾींदा हुआ। हिकिड़ो माण्हू जो वोट 6 थींदो, कराची हैदराबाद हिते थी हैदराबाद जूं जेतिरियूं सीटूं हुयूं उन ते उहो हिकिड़ो माण्हू वञी वोट ॾींदो ईंदो ऐं कलाशकोफ खां बीठा हूंदा सभई ऐं काउंटिंग बि पाण कंदा। जंहिं मूंखे यादि आहे हिकिड़ी मीरपुर जी सीट हुई जंहिंमें तंहिं कुर्बानी शेख खे हरायो वियो अनीस रहमान, उनमें बिल्कुलु जेके हुआ सो साईं जा 1,24,000 वोट हुआ या केतिरा हुआ। उनखे ॿी धुर जा जेके हुआ से वोट मिले कुझु 54,000 केतिरा। त जंहिंमां काउंटिंग थी त काउंटिंग सही की, पर थेला ॿधो तंहिंमां
साईं कुर्बानी शाह वोट 24,000 ॾेखारियो हुन लख ॾेखारे हुनखे टिकट करियो हाणे पियो हल पिटीशन में जॾहिं वञी पिटीशन पूरी थी न तॾहिं ही पावर में हुआ ऐं ही जेको आहे जहिड़े तरीक़े सां हुननि कमु कयो मुश्किल आहे सिंधी माण्हुनि खे मुत थियणो पवंदो ऐं सिंधी माण्हू खे जे लाइ आख़िरी चांस आहे त जेकॾहिं छाकाणि त जेकॾहिं पाण मुत न थिया त हाणे आइन मुताबिक़ जेके शयूं अचनि पियूं उनखे हासिल ॿिया करे वेंदा ॿिया करे जेके एक्टिव हूंदा सिंधी खे एक्टिव थियणो पवंदो पंहिंजी सियासत करणी पवंदी सिविल सोसाइटी खे मुनज़िम थियणो पवंदो माण्हुनि खे मुनज़िम थी तॾहिं जेको आहे असां तव्हां आख़िरी कमेंट कजो मुश्ताक साहिबु ही जेका जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको कमु करे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधी माण्हुनि में हींअर किथे बीठी आहे सिंधी माण्हू हाणे उन कहिड़ी नज़र सां ॾिसंदो ॾिसो नारा त खणी असीं घणेई हणंदासीं हींअर कुझु न तव्हांजी लोअर सिंध में रुगो ड्रग्स आहिनि गुटको ऐं माओ अपर सिंध में धाड़ेलनि जे ऐं किडनेपर ऐं उन्हनि जे हवाले आहे सही इकोनॉमी इहा आहे त सिंध में जेको पाणी आहे उनजी एॾी ग़लति विरासत आहे जो हिकिड़नि माण्हुनि खे 300 खां वधीक डायरेक्ट आउटलेट कैनालनि में कयो जेको इलीगल आहे ठीकु मिसाल तौरु एग्रीकल्चर असांजी तबाह रोड तबाह पाणी कोन शहर तबाह मुल्क जो या सोसाइटी जी जॾहिं डेवलपमेंट ई न थींदी त असां कीअं थींदे मिसाल मां चवां त मां हीअं ख़िदमत कंदुमि जॾहिं ग्राउंड ते ॾिसूं था त उहे वीचारा रड़ियूं था कनि उनखे पैसो बि कोन्हे बुख था मरनि बेरोज़गारी आहे इहा कहिड़ी क़िस्म जी आहे तंहिंजे करे जीनियल ॾे जेकॾहिं ट्रांसपेरेंट में इलेक्शन थिए त काफ़ी नवां जेके आहिनि सभु नौजवान अची वेंदा पंहिंजे हिन में सिंध में असेंबलीअ में पोइ शइ डिफरेंट हूंदी पर जेकॾहिं मथां ई इस्लामाबाद मां बाबा ॾे वठि करे बाबा हाणे करायोसीं सिंध जो मैंडेट असांखे ॾेई छॾियो त पोइ त वरी शयूं वधीक ख़राबु थींदियूं ठीकु आहे महिरबानी साईं तव्हांजी यूसुफ तव्हांजी महिरबानी नाज़रीन ॻाल्हि ॿोल ॿुधी तव्हां ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़